एक सिंध जवान, एक सकाफत जवान, नारो सदा जिए सिंध जवान, जिए सिंध जवान। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त समूरी सिंध जीअं 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अवामी न्यूज़ जे ॾिनल उनवान सिंध तो में साह असांजो, तइलीम सां ऐं चाह असांजो खे समूरी सिंध में भरपूर मौत मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश करण जो सिलसिलो जारी है, जंहिं सिंध जी सकाफ़त खे झर झंग में उजागर कयो है। अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जे सॾ खे खिपरो जे हिंदू बिरादरी भरपूर अंदाज़ में मल्हाइण जो वचन वरजायो वियो है। सिंध साथ तो में असांजो, तइलीम सां चाह असांजो। 5 डिसंबर ते सिंधी सकाफ़त ॾियारो अवामी न्यूज़ सां गॾु मल्हायूं पिया। असां मंदरनि में पूॼाऊं कयूं आहिनि सिंध सकाफ़त लाइ। सिंध अमन जी धरती आहे ऐं सिंध दरवेशनि जी धरती आहे। उन जे हवाले सां अवामी न्यूज़ सां असीं ॾियारो धामधूम सां मल्हायूं पिया। सिंध तो में साह असांजो, तइलीम सां ऐं चाह असांजो। सिंध सकाफ़त जो ॾियारो जेको 5 डिसंबर ते अवामी न्यूज़ वारा मल्हाइनि पिया, इन्हनि खे जस हुजे ऐं असीं भरपूर तरीक़े सां इन ॾींहं खे जेको आहे मल्हाईंदासीं, सेलिब्रेशन कंदासीं ऐं ख़सूसी दुआ बि घुरंदासीं पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे क़ौम जे लाइ। ऐं जेको आहे सो सभिनी खे इन ईद जे ॾियारे जूं वाधायूं हुजनि। तो में साह तइलीम असांजो चाह, जीअं त असीं हिंदू बिरादरी खिपरो खां पूरा सुख शांति सां हिते प्रार्थना कई है त सिंध जे लाइ दुआ कयूं। सिंध जा हारी नारी कुटुंब सभु आबाद रहनि, शाद ऐं आबाद रहनि। लतीफ़ जी सिंध आहे, शाद ऐं आबाद रहे। ऐं असीं इहो मंदरनि में दुआ घुरी है, पाण प्रार्थना कई है त 5 डिसंबर असां सिंधी सकाफ़त ॾियारो मल्हाईंदासीं। सभु हिंदू भाउ ऐं जेको मुस्लिम कम्यूनिटी आहिनि, असीं जेको सिंध में रहंदड़ आहियूं, जेको सिंध में रहंदड़ आहियूं, कंहिं ज़ात ते भेदभाव असांजो कोन रही, त गॾिजी हिकु थी हिकु सिंधी ॾियारो मल्हायो वञे। सभु गॾिजी ख़ुशियूं कयूं ऐं सिंध जे लाइ दुआ घुरियूं। तो में साह असांजो तइलीम सां चाह, हीउ जेको असां पाको इहो ठाहियो आहे इन लाइ त जीअं असांजो तइलीम सां जेको तमामु घणो लॻा थिए ऐं असीं जेको मंदरनि में वेही अॼु असां इहा दुआ घुरी आहे त सिंध में तइलीम जो शौहर पैदा थिए, माण्हुनि में सुजाॻी अचे ऐं वधि खां वधि जेके ॿार आहिनि ग़रीबनि जा मिसकिननि जा ॿार उहे पढ़नि। ऐं अॼुकल्ह असां ॾिसूं पिया त हींअर जेको बि कुझु आहे लोअर तबिको जेको आहे, मीडियम तबिको ऐं लोअर तबिको जे ग़रीबनि जा ॿार आहिनि, भील मेघवाड़ या ग़रीब जेके आहिनि, तक़रीबन ग़रीबनि जा ॿार जेके हींअर अॼुकल्ह तमामु अॻिते अचनि पिया ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। असांखे ख़ुशी थिए थी त ग़रीब क़ौम जेका अॻिते अचे, पढ़े लिखे ऐं उन में शौहर पैदा थिए। डिसंबर ते जेको आहे असांजो सिंध जो ॾियारो असीं मल्हायूं पिया ऐं अॼु असां मंगल जो ॾींहुं आहे, महावीर जो, हनुमान साईं जो, श्री रामचंद्र भॻवान खां इहा दुआ कई आहे त सदाईं असांजी सिंधी आबाद रहे, ईअं ई वसंदी रहे ऐं अहिड़ा ॾियारा मल्हाईंदा रहियूं। ऐं ख़ासि करे जेको आहे तो अब्दुल रज़ाक साहिबु जेको अहिड़ा ॾियारा मल्हाईंदो रहंदो आहे, उन में जेको आहे इन हूंदो आहे। हरीश कुमार केबी साहिबु ऐं भाउ असांजो जेको इन हूंदो आहे, सदाईं अहिड़ा ॾियारा मल्हाईंदा रहियूं। असीं पंहिंजे भगवान खां प्रार्थना कयूं सदाईं असांजी सिंध आबाद हुजे, असांजो पाकिस्तान ही आबाद हुजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।